यकदम वही गुरु का पेटी पूरे रखे पासी दी सेवा करण के उनके स्नान करनो पड़तो न चलो हुन जो स्नान सुठे नमूने सां स्नान कराई वो घर में जेके बटे मट वध से त गुरु जे मथा ले वरी पानी वारन जा खड़ी आया हां पंज सत पंख 14 नंबर ते हलायो गुरु जे पति तो चरिया जी गुरु जे प्रसंग मतलब असा जो बरकत दई वजा असा खपे तो बरकत मुड़न व्यास थादल घोटे वन बर्फ के था जी हाने तो पाड़ी वाला मन फिर जची वई गुरु चई छा जी थादल चिन्ह खपे खपे लोटो लेता रात विच में गुरु राम नाम सत्य सेवा न सच्चे सतराम जी सेवा हुआ करनी है जिनका वसन कई पालशाही पंजो बाण के अस्तित्व मिटाए छड़ो संतन जे विया पोइ ॾिसो संत तव्हांखे ॿार खे निकिरे घर में 10 ॼणा खणण वारा हुजनि पर उन ॿार खे जेॾी हुन दादरी धीअ खां इहो पुछो त उहा छा छॾे आई आहे पंहिंजा जनम दाता माता पिता भेर भाउ भाॼाई आड़ो ओड़ो जेतियूं सतियूं साहेड़ियूं उहो त सिर्फ़ु पंहिंजो नालो उहो कोन सठो महाराज तो पी की खबर आई आखिरी दफ़ो जो मुंहिंजी न्याणी मुंहिंजे अॻियां लाड करे घुरे वेठी बदिले शादी करण लाइ शादी जी तारीख़ निकिती आहे त सोन थियो आहे 21,000 रुपए 10 ग्राम बोल हुई भई 15 तोल सोन ॾींदासीं 2 लख उहो ई वधी आहे सुनी मां त उन सस खे चवंदो आहियां तूं सुनिए वो तो सुनी है तो चल भाई माने सुनी है छा मोकलियो तू तो सुनी को नहीं तो वट तो सब कुछ है तू लोगो कपट के खोल तो वगन जो ये डिसाइड होती पट दे किरंदी 9000 तू कदे करे रख कर 11000 अमा में तो या पीर थोड़ी सतन जन्मन ताई पीअंदी छो तो हुन खे इहा ख़बर पई त मुंहिंजे माइटनि तो भले घटि मोकिलियो पर हिन मुंहिंजी सतोरी ससु मुंहिंजे माइटनि जो अॼु जेको असां नालो करण थी सॼे पाड़े वारनि में पोइ उहा तुंहिंजी शेवा कंदे तो वटि सभु कुझु आहे जेकर ॾेखारणी आहे त पंहिंजो कॾहिं ॾेखारे सघिजे खोटा ॾेई नहीं अंधो ऐं सूरदास हो छा ये तो मन भाई देखा है देव परनाय मां पूछा कई हुई हां भाई परमात्मा को पुट किया है देखो आसो माने सां मिलाई ओ या एकड़ी मिली वई जरे बी थी मिला नहीं कोई भी कोई थी 100 टेड़ी न हुई तो छोकरा हुआ 100 छोकरी सां वठ ए तो मां मु कन्यादान अञा उन्हें ने भाई दीप दे घोटाना नहीं तो जेकर ये असन समाज में कुछ गालियों में जेके दूषण सॼो हिंदुस्तान जे ॿाहिरि 26 देशनि में 26 कंट्रियुनि में रुलियो आहे उन में असांजी न्याणी पर जेको असां मोबाइल था ॾेई छॾियूं न्याणियुनि खे त पुट मोबाइल रखण पी वियो आहे बॉम्बे मां न्याणी जे लाइ जी मैचिंग सिर्फ़ 5 मिंटे में इहो किथे जो वियाह आहे छा बि तोखे लूलो लॻड़ो गहो था हाणे न्याणियुनि खे वरी जेके चंचल न्याणियूं हूंदियूं उन घर में बंदि हूंदो न ॾाढो ॾाढी कोन वणंदियूं आहिनि बाइक ते वेही वई वरी शाम जो 5 बजे को अचण वारी 5:45 बजे आई ॾाढी मथे बीठी हुई उनखे इंतज़ार हो त मुंहिंजी पोटी केॾी महिल अचे उन मथां ॾिठो त सुबुह जो कंहिंसां गॾु वई ऐं शाम जो कंहिंसां गॾु आई पोइ ॾाढी किथां जेके बरसाति में 3-4 ॼणा सुञ काए पवंदी आहे हा प्रो कंदा आहियूं साईं के साल त मई में तव्हां घुरायो हिन भेरे अप्रैल अची थियो महीनो बचियो आहे यादि कोन अथव संदार की आदत हेर पे वह के कमरा मसले कोड़ खाली कमरा
छो जो ने कॾहिं बि जेका तारीख़ भगत वटि खाली आहे रख इहा ई बरसी ॾेई ये दुनिया में हिकिड़ो ई संत अथव आया साईं हिकिड़ो ॿियो बि अथव हाजी हिते कंदा हिकिड़ो मटियल हूंदो 100 रुपए मार पुट जेड़ा इहो वरी प्रोग्राम नवां त कोन पिया मिलनि पाण जेके अॻ में बोलियल बुक कयल उन्हनि जूं परचाणीअ जूं तारूं पयूं अचनि त परमानंद जो प्रोग्राम कैंसिल दीदी तरह सहकाए मारींदा पर जितां कितां सागी सुराणी जीअं ई जूं तारूं अचनि तीअं मुंहिंजो हां वञे पीअंदो ऐं हुन में बि असांजो दुकान बि बंदि छॾो कर्फ्यू त असांजे पालनपुर में कोन हाणे दुकान मां सड़ियो वेठो आहियां मूंखे 2 महीना थिया मूं ॻातो ई न आहे पैसा ॾींदोसां ओॾी तरह ई जेको खपई सो ॾिजां पर ॾाव थी मां ॻाल्हाए मुंहिंजी बाहि कढाए 100 रुपया ॾे थो पर जे तूं घुरे त मां ॾियईं पर ॾाव थी मुंहिंजी बाहि कढा जी साईं को हलो हलो त हलो बाजो रखियो मूं पंहिंजे कुल्हनि में तबलो रखियो उन जे कुल्हनि में अॻियां हूं पुठियां वरी मां बंदी बंदि कापी वांगुरु की